मलीर जी फैक्ट्रियुनि में सिंधी नौजवान खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ जस्कम मलीर जे सदर मुख़्तियार सुमरो, हफ़ीज़ सिंधी, सागर सईद सिंधी, मरकज़ी अॻवान आकाश कटरी जी अॻवानी में समें कारकुननि ऐं पोरियतनि जी अॻवानी में क़ौमी शाहराह खां मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे मुख्य कारखाननि वटि पहुची धरणो हंयो वियो। एहतिजाज में शरीक नौजवाननि तहज़ुब परस्ती बंदि करियो, रोज़गार ॾियो जा उॿारींदड़ नारा हंया। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त मलीर में हज़ारें फैक्ट्रियूं हुजण बावजूदि तालीम याफ़्ता, हुनरमंद ऐं तजुर्बेकार सिंधी नौजवान खे रोज़गार नथो ॾिनो वञे, जॾहिं त ॿियनि सूबनि खां धारियुनि खे घुराए फैक्ट्रियुनि में नौकिरियूं, रिहाइश ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं सिंधी नौजवाननि लाइ भर्ती बंदि जो जवाबु ॼाणाए फैक्ट्रियुनि जे गेट तां वापसि कयो पियो वञे। उन्हनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंधी नौजवाननि खे फैक्ट्रियुनि में रोज़गार ॾिनो वञे, न त ॿी सूरत में समूरी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। असां इहो मैसेज खणी निकिता आहियूं त हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, हितां जा जेके धरती धणी आहिनि, धरती जा हक़ीक़ी ऐं असुली वारिस आहिनि, उन्हनि खे रोज़गार ॾियो ऐं उन्हनि जे रोज़गार जा दरवाज़ा खोलियो। तव्हीं ॿाहिरि सूबनि मां अची करे हिते पंहिंजी बदमाशी क़ाइमु कई आहे ऐं ॿाहिरनि सूबनि जे माण्हुनि खे तव्हां फैक्ट्रियुनि में परमनेंट कयो पिया। हितां जा माण्हू बेरोज़गार आहिनि, हुननि जा तव्हां कार्ड ॾिसी हुननि खे वापसि करे छॾियो पिया। हीअ असांजी पुरअमन रैली जो जेको मक़सदु ऐं मुतालबो आहे त हितां जे माण्हुनि खे फौरी तौर ते रोज़गार ते रखो, हितां जे माण्हुनि जे रोज़गार खे यकीनी बणायो, न त हीअ अॼु असांजी पुरअमन रैली आहे। हिन रैलीअ खां पोइ असां ॿियो जेको लाहे अमल जोड़ींदासीं उहो तव्हांजी फैक्ट्रियुनि जे गेट ॾाढो धरणा बि हूंदा त तव्हांजे हिन गाॾियुनि जी रस्ता रोक बि कंदासीं, तव्हांजी शिफ्ट बि रोकींदासीं, तव्हां कंपनियुनि में न अची सघंदव। असांजो हक़ु आहे ऐं असां पंहिंजे हिन हक़ जे लाइ कंहिं हद ताईं बि वञिणो पियो असां वेंदासीं। असां पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जिदोजहद कयूं पिया ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था त पुरअमन रहो ऐं असांजी हीअ पुरअमन रैली आहे ऐं मक़सदु हिकिड़ो आहे त हितां जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो। असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे ऐं इहो असांजो जाइज़ हक़ु आहे जंहिंजे लाइ असां हीअ पुरअमन जी रैली कढी आहे ऐं असां सभिनी